बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त पेटियल मरकज़ सिंध जे तरफ़ां जेको ऐलान कारियूं पटियूं ॿधण 3 ॾींहं उन ते पेटियल तालका सिंजोरो अमल कंदे अॼु कारियूं पटियूं ॿधण जो पूरे तालके सिंजोरे में इहो अमल जारी आहे। ऐं असांजो मक़सदु हीउ जेको नाइल वज़ीर तइलीम आहे जंहिं करप्शन करे असांजा किताब फर्नीचर ऐं बिल्डिंगूं खाई चुको आहे। तव्हां पूरी सिंध में मीडिया जे थ्रू ॾिसंदा हूंदव त बिल्डिंग जी कहिड़ी हालत आहे ऐं असेंबली जे फ्लोर ते वेही कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। अॼु असां उस्ताद खे ॿुधाइण था चाहियूं त तुआरी ॿोली हाणे इहा ड्रामेबाज़ी डायलॉग वारी न हलंदी ऐं हाणे सिंध जो शऊर जागी चुको आहे ऐं सिंध जा उस्ताद जागी चुका आहिनि ऐं हाणे तोखे घर भेड़ो थींदो। जीअं अरबाब रहीम जो हशर थियो अहिड़ो तुंहिंजो हशर थींदो। अॼु असां जेको हिते गॾु थिया आहियूं उहो PTLF जे करे थिया आहियूं, उन्हनि जे सॾ जे करे थिया आहियूं। उन्हनि जो ख़ासि मक़सदु आहे हीअ जेका असांजी सिंध आहे उन्हनि खे बचाइणु आहे, उनजी तालीम खे बचाइणु आहे। इन करे इहो जेको असांजो एहतिजाज आहे जो ख़ासि मक़सदु इहो आहे जेको असां ॾिसी रहिया आहियूं त असांजे स्कूलनि में किताबनि जी खोट आहे, उनखां पोइ फर्नीचर जी खोट आहे, स्कूल जी बिल्डिंग सही न आहे थियल जंहिंजे करे ॿारनि खे नुक़सानु पहुची सघे थो। त इन करे ख़ासि मक़सदु इहो आहे। ऐं ॿियो ख़ासि मक़सदु इहो आहे जेको हिते तालीम जो वज़ीर आहे उन्हनि जी ॿोली बिल्कुलु ई कंहिं कम जी कोन आहे ऐं अहिड़ी घटिया लैंग्वेज जो यूज़ थो करे ख़ासि करे औरतुनि जे लाइ। सो असांजो ख़ासि मक़सदु इहो आहे त अहिड़े नाइल वज़ीर खे हटाए सिंध में हिकिड़ो बाशऊर वज़ीर मोकिलियो वञे जीअं असांजे स्कूल जी ऐं असांजे औरतुनि जी ना थिए ऐं उन्हनि खे इंसाफ़ ॾिनो वञे ऐं हिकु बाशऊर इंसान ॾिनो वञे।